أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने
जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलियां, ले चली बाद सबा खुशबू की भर भर झोली। कोई हमें मिले या न मिले, कोई हमें मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले। वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। जिस दिल में मोहम्मद की उल्फत लगी है, जिस दिल में मोहम्मद की उल्फत लगी है, मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अली बाबा नबी नाना, अली बाबा नबी नाना, निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। हसन हुसैन शहजादा बई, जंजी शक्ल मिसले मोहम्मद हुई, पर रखियो कूफिन दिन सावेर से त शहीदन जा सरदार थिया। अज 30 अगस्त सन 2025, 5 रबीउल अव्वल 1447 हिजरी, आचर जी रात रियासतीअ जे भरिसां ॻोठ निबोड़ो भट्टीअ में बिरादर अज़ीज़ मोहम्मद साबन भट्टी साहब ऐं उनजो फर्जंद उस्ताद फिदा हुसैन भट्टी साहब, ही अॼोको प्रोग्राम मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उनवान सां ऐं बयात शहीद जीअद खान भट्टीअ जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण ख़ातिर ही प्रोग्राम रखियो वियो हो। मग़रिब जी नमाज़ खां वठी अवां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यब विलादत बासआदत वारे महीने में तव्हां सभु असां पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां वेठा आहियूं, निंडलूं फिटाए। पर जीअं मोहम्मद साहब ने चयो त यार असां हेॾा वॾा प्रोग्राम कंदा आहियूं ड्रामनि में, पोइ काथे काथे इएं प्रोग्राम ते हज़ारे माण्हू ईंदा आहिनि। हुन हिकिड़ो ॾुख जो इज़हार कयो त अॼु माण्हुनि खे क़ुरान जो वाइज़ दीन इस्लाम जी ॻाल्हि माण्हुनि खे नथी वणे। हुन ॾुख जो इज़हार कयो त जॾहिं दीन इस्लाम जे लाइ माण्हू अलाए छो पोइ हिते आहिनि। उस्ताद फिदा अहमद साहब अवां जे लाइ ख़ैरात फी सबीलिल्लाह जो एहतमाम भी कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह बसासी 12 बजे दुआ थींदी, पर तव्हां वेठा ईअं आहियो ॼण सभु ज़ोरी आया। मोहब्बत में अचण वारा माण्हू ईअं न वेहंदा, को हुते वेठो आहे, को हुते वेठो आहे, अलाए भटनि खां कावड़ियल हो, अलाए मुलनि खां टहो था, अलाए तव्हांखे छा आहे। जिन मदीने जे मीर जे मथां सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ियो आहे न, उहे थोरा थोरा पोयां माण्हू ॿ क़दम अॻिते अचो, अल्लाह तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो कंदो। सम्झ में ॻाल्हि न आई? साईं वेझा अचो, साईं वेझा अचो, साईं तव्हां उहो ख़ाल भरियो, अल्लाह बरकत कंदो, अल्लाह बरकत कंदो। सभु नवां आहिनि, पुराणा न आया, न अलाए छो। सभु जे पुराणा हो त वेझा अचो, साईं तव्हां थोरो सुरी अचो। मुंहिंजे करे न बाबा, मां सरदार न आहियां, मां उन सरदारनि जे सरदार
सवा लख नबियन जे बगदारा आमिना जे लाल इमामुल अंबिया जो शान बयान कंदुसि जेके मदीने जे मीर इमामुल अंबिया जा सच्चा आशिकन उहे हेडों वारा थोड़ा औरते सुरियत जो अल्लाह राशन विराए जिया त ईअं अचो हां नाराज़ न थी जो यार को हुते को हुते को हुते अल्लाह बरकत कंदो तव्हांखे आमीन चो ॾाढा हाणे ॾाढा मुंहिंजे साईं मथां लाउड फाड़े छॾियो सही जा पंहिंजे ॻोठ में त भलो हलाए सन्हड़ो हलाए कीअं या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों ई भाइरो रबियल अव्वल जो महीनो आ मदीने जे मीर इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो। अल्लाह दुनिया जे अंदर सभिनी माण्हुनि मां थोरो मुझे तवजो करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो त मज़ो ईंदो इंशाअल्लाह ताला। दुनिया जे अंदर अल्लाह ताला माण्हुनि मां नबी चूंडिया अल्लाह यस्तफी मिनल मलाइकति रुसुलहु व मिनन नास। अल्लाह तो फरमाए असां पंहिंजा रसूल चूंडिया चूंडींदा माण्हुनि मां या मलाइकनि मां। मलाइकनि मां कोई नबी न आयो मलाइकनि मां कोई नबी न आयो। हर नबी चूंडियल हर नबी मुस्तफा है मुस्तफा जी माना चूंडियल हर नबी चूंडियल पर सदको वञा मिठो मोहम्मद चूंडियलन मां चूंडियल हर नबी चूंडियल हुजूर चूंडियल मां चूंडियल। अल्लाह मदीने जे मीर सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर शे चूंडे ॾिनी चूंडे। जॾहिं मुंहिंजे साईं जे अल्लाह के दुनिया में जलवे अफरोज करण जो इरादो थियो न त पहिरियां पहिरियां मदीने जे मीर इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो शहर चूंडे। कहिड़े शहर में मोकिलिया मक्को पाक ऐं उन मक्के पाक जे अंदर वरी क़ौमूं घणियूं। अल्लाह मदीने जे मीर जी क़ौम चूंडी कुरैशी। कुरैश में पाड़ा घणा जीअं भट्टी आहिनि भट्टनि में पाड़ो हूंदो। कुरैशी क़ौम मां अल्लाह बनु हाशिम जो पाड़ो चूंडियो। बनु हाशिम में घर घणा अल्लाह अब्दुल मुतल्लब जो घर चूंडियो। ख्वाजा अब्दुल मुतल्लब के 10 पुट रहा। कंहिंजो नालो अब्दुल्लाह कंहिंजो नालो अब्दुल उज़ा कंहिंजो नालो अब्दुल मनाफ कंहिंजो अब्बास कंहिंजो हमज़ा पर मुझे साईं जे बाबे जो नालो अब्दुल्ला है। अल्लाह मिठे मोहम्मद जो बाबो चूंडियो अब्दुल्ला ऐं मुझे साईं जो बाबो ॾाढो सोणो हसीन जमील हो। मुझे साईं जे बाबे जे चेहरे में मोहम्मद मुस्तफा जे नूर नबूवत जो चमके। हर औरत भी चे त जेकर मूं सां शादी करे पर अल्लाह मदीने जे मीर जी अमर चूंडी। आमना आमना माना अमन वारी आमना माना अमानतदार। महीनो चूंडे रबियुल अव्वल जो ऐं रबियुल अव्वल जी माना पहिरीं बहार। मुल्क में थींदी आहे खिज़ा सियारे में थींदी आहे खिज़ा वणनि जा पन भी सड़ी वेंदा हर शइ जॾहिं बहार जी मौसम ईंदी आहे न त पोइ हर शइ फुटंदी आहे। रबियुल अव्वल माना पहिरीं बहार। मुंहिंजे साईं जे अचण खां अॻ में मुल्क में अमन न हो राणो राणी न हो वॾड़नि जी इज़त न ही नंढनि ते शफ़क़त न ही अबे जो अदब न हो अम्मा जो हया न हो ओड़े पाड़े जो हया न हो। माण्हू ज़ालिम हा छलन कंहिं ग़रीब जो घोड़ो अमीर जे घोड़े खां क्रॉस करे वेंदो हो त हुन जो अघु वठी हुनखे क़त्ल कंदा त तूं मुहांडो आ मोतबर आ तुंहिंजो घोड़ो मुंहिंजे घोड़े खां अघु कढियूं थो वञे। छेड़ा खून रेज़ियूं तबाहियूं माण्हू एॾा बेहया हा जो काबे जो
तवाफ उघाड़ो कंदा नंग वडन जी इज्जत न इतरे कदर मानू जाहिलहा ज़ालिमहा जो मानू पंहिंजे जिगर जा टुकड़ा न्याणियों उनके जिंदा पूरींदा माना यो चवंदा त असां वरी पाले 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 वरी ॿियनि खे परणाए ॾियूं तंहिंजे करे पूरे छॾींदा अल्लाह अकबर मुंहिंजे साईं जे ॼमण जो महीनो चूंडियई रबियुल अव्वल थोरो बहुत जो ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि कम जी महीनो रबियुल अव्वल ॼमण जो टाइम थोरो बहुत ॼाए मुंहिंजा चाचा मुंहिंजा भाउ थोड़ो वक्त बयान कंदुसि 12 खां पोइ न हलंदासीं ख़बर आहे 12 खां पोइ वाइस ईअं जीअं सकरात वारे मथां यासी न पढ़ न मरे न उथी छो निंड ईंदी आहे मां चवंदो आहियां वधि में वधि जलसो 12 ताईं सुभान अल्लाह चओ ॾाढा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने बि हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए ॼमण जो टाइम चूंडियसि रात पई चए अल्लाह मोहम्मद रात जो ॼमे त मां शान वारी थियां अल्लाह ॾींहुं पियो चए त मोहम्मद ॾींहं जो ॼमे त मां मान वारो थियां नबी साईं जे ॼमण जो टई मां बाख फुटण हाणे रात ऊंद कारी जानवर घरनि में पखी घरनि में माण्हू घरनि में पुट देर कई त फोन कंदे बाबा वारो कर रात कारी आ ज़ुल्म आ ऊंद आ अमन नाए जुल्म जी मक्के में कारी रात पई हले मोहम्मद साईं जे ॼमण जो टई मां बाग फुटण रात वञी पई ॾींहुं अचे पियो सुबुह सादिक थियो इहो मुंहिंजे साईं जे ॼमण जो टाइम हो दुनिया वारनि खे इंडिकेटर हो त मज़लूम हो घबरायो न ज़ुल्म जी कारी रात वई न्याणियूं तव्हां बि न घबरायो तव्हां बि पूरजण खां हाणे बची वेंदो अबे जी इज़त थींदी अम्मा जो अदब थींदो कापे जो अदब थींदो ओड़े पाड़े जो हयाउ ईंदो ज़ुल्म जी कारी रात वञे थी मोहम्मद मुस्तफा जमन था अमर आमना फरमाई थी मुझे घर में ॾीओ पियो बरे गुरबत जो ज़मानो हो रोशनी तमाम थोड़ी ही ॾीए में पैसा न हा तेल विझण जा मुंहिंजो पुट मुंहिंजो महबूब मुंहिंजो बचड़ो मुंहिंजे गोद में आयो अम्मा फरमाई थी हीअं जो ॾिसां त सॼो कमरो नूर सां चमके पियो हीअं जो ॾिसां त हे नज़र जो कयां त सॼो मक्को नूर सां चमके पियो ईअं जो नज़र कयां त शाम मुल्क जूं माड़ियूं बि मां आमना मके मां पई ॾिस अल्लाह हर नबीअ खे मौजज़ा ॾिना कंहिंखे हिकु कंहिंखे ॿ कंहिंखे 5 पर सदको वञासि मिठे मोहम्मद खे 3000 मौजज़ा ॾिना दुनिया में आया नहा त मौजज़ो ज़ाहिर पैदा थिया त मौजज़ो ज़ाहिर नंढड़ा हा त मौजज़ो वॾा थिया त मौजज़ा नुबुवत खां बाद में मौजज़ो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां बुरको मटे विया अॻियां नबीअ दुनिया मां बुरको मटे विया उन्हनि जूं नुबुवतूं बि ख़तम उन्हनि जा मौजज़ा बि ख़तम निबोड़ो भटीअ वारो मोहम्मद साबर जे दावत अचण वारो रब्बे मोहम्मद जो कसम मुंहिंजे साईं जा हज़ारे मौजज़ा पर वॾे में वॾो मौजज़ो मिठे मोहम्मद जो है कुरान मोहम्मद जी नुबुवत भी क़यामत ताईं हूंदी त मोहम्मद जो मौजज़ो कुरान भी क़यामत ताईं महफूज़ आहे हुजूर जो मौजज़ो अम्मा आमना फरमाए छा दीजिए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर थी चवे त मुंहिंजे पेट में जॾहिं बचड़ो आयो त मांखे ख़बर न पई त को मूंखे पेट थियो आहे छो त माइन खे पेट थींदा आहिनि पेट वॾा थियनि अम्मा फरमाए थी ओचितो मुंहिंजे ज़िंदगीअ में इनकलाब आयो अॻ में बकरियूं ॾाढो तंग कंदियूं हुयूं परेशान हुयसि ओ जो दो ॾिसां त बकरनि खे छोड़ियां त हलनि न पियूं अमड़ा आमना फरमाई थी मां अॻियां थियमि बकरियूं मुंहिंजे पोयां हे बि त मुंहिंजे साईं जो मौजज़ो आहे जो अम्मा जे पेट में अम्मा जो पेट वॾो न थियो हे बि मुंहिंजे साईं जो मौजज़ो आहे
अम्मा जबल ते चढ़ंदी ही त पत्थर जुती छिनी छॾींदा हा हे मुंहिंजो साईं अमर जे पेट में जबल कपा खां वधीक नरम हे बि मुंहिंजे साईं जो मोजज़ो आहे अम्मा खूह ते वेंदी ही हिक बकरी के कन खां वठी पाणी भरे पियारींदी ही अम्मा फरमाईंदी मां जॾहिं वञा वञी करे अञा डोल में हथ विझां त सॼे खूह जो पाणी मथे निकिरे अम्मा आमना फरमाईंदी मुंहिंजे कदम न ईंदो हो ॿियूं मायूं जेके गॾु बकरियूं चारींदियूं हुयूं चवंदियूं आमिना बीठी हुजे अलाए तो में कहिड़ी बरकत जो पाणी तोखे ॾिसी मथे थो अचे हे बि मुंहिंजे साईं जो मोजज़ो आहे अम्मा फरमाईंदी पगर अचे त जिस्म में ख़ुशबू ओगराई ॾियां हाय ओगराई में ख़ुशबू अम्मा फरमाईंदी मां सुती पई आहियां ख्वाब थी लहा निंड में ॾिसां वञा त ककर छांव कनि घुमा त वण सलामी कनि हे बि मुंहिंजे साईं जो मोजज़ो अल्लाह अमर आमना फरमाईंदी मां निंड पई आहियां ॻाल्हाइण वारा मूंसां ॻाल्हाइनि था मूंखे मुबारकूं थियूं मिलनि दुनिया जे अंदरि बच्चा जमंदा आहिनि मुबारकूं पोइ मिलंदियूं आहिनि अम्मा फरमाईंदी मां वञा घुमा त मूंखे मुबारकूं पियूं मिलनि आवाज़ पिया अचनि अमर कहिड़ा आवाज़ ईंदा हुआ बुशरा लकिया आमीना व इन्नकी कद हमलती बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन आमना बीबी मुबारक थई तुझे पेट में को मामूली बच्चो न गे अगे ने पोयां जो सरदार आमना जने पुत्र जमई यो बालो जमई त नालो रजन फसमी मुहम्मदा दादा नता जो सुभान अल्लाह तो अपने अर्ध कलाक हुजूर जो शान मां के ताकत ना है जो मां मदीने जे मीर जो शान बयान करे सगां ताकत अल्लाह हबी मोहम्मद जे शान के बयान कंदे कंदे 23 साल रातिन जा लगा 23 साल कुरान नाज़िल मदीने जे मीर जो शान बयान कंदे रब वधाईंदई भट्टी साहब जी मोहम्मद जो शान ॿुधंदे तभी रब वधाईंदई तो सुभान अल्लाह हुजूर फरमाए अम्मा फरमाती बच्चो जाओ अम्मा फरमाती मां पंहिंजे बच्चे जे ॼमण खां अॻु में मायूं लॻियूं आहिनि सुरमा ठाहे रखंदियूं आहिनि अमर फरमायो अल्लाह फरमाती मां जीअं जो बच्चो जाओ इरादो कम तो गुस्ल करायांसि गैब खां आवाज़ आयो आमना गुस्ल न कराए असां पंहिंजे महबूब खे पाक इंसाफ करे मोकिलियो आहे भला सुरमो पारायांसि अञा जो नज़र कयां त सुरमो पातल मुझो साईं पान तो फरमाए अना बोले तुम मुताखरा अना बोले तुम गुसूला अना बोले तुम मकहूला हुजूर फरमा मां जाए मुके गुसल थियल हो मां जाए मां के सुरमो पातल हो मां मोहम्मद पाक थी करे जायो में नाड़ो भी वडल तो हर भी थियल आए मुझे साईं फरमा अना बोले तुम मुअत्तरा मां जाए में तो खुशबूदार थी करे जायो अल्लाह अल्लाह साईं जावा जमण सां सॼे मक्के में घर घर में मिठे मोहम्मद जे जमण जी खुशबू पहुची वई ॾाढा त चओ न सुभान अल्लाह खुशबूदार असांजो नबी खुशबूदार तवजो कर अल्लाह इमामुल अंबिया जावा जमण साईं रान वारनि जी बावी सामी वई हे बि त मुंहिंजे साईं जो मोजज़ो आहे मुंहिंजो साईं जव नौशीरवान जे माल में सिलसिलो आयो 14 किंगरा किरी पियोसि हे बि त मुंहिंजे साईं जो मोजज़ो आहे हाय यमन जे अंदरि नौजवान पुत खाने में वियो त पुत ऊंधा पिया हुआ सिधो कयो वरी ऊंध पुछे तो छा थियो आहे हाय ज़िंदगी में पुत न ॻाल्हायो भाटी साहब उन ॾींहुं पुतन बि चयो अशहद 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 अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन रसूलुल्लाह। सुभान अल्लाह 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 सुभान अ
इलाहा इल्लल्लाह चौन पे असां जी पूजा ही खत्म असां शादी ता ॾियूं त अल्लाह खां सवा कोई माबूद कोन्हे आए असां जे पारण पटण वारो मिठो मोहम्मद मक्के में जमी चुको ये भी तो मुझे सही जो मौजूदो अल्लाह तो फरमा लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बास फीहिम रसूला मिन अनफुसिहिम रब तो फरमाए मुझो मोमिन ते थोरो आ सही तुंहिंजा थोरा त के थोरा न आहिनि अखियूं ॾिसण जे लाइ तुंहिंजो तोरो कन ॿुधण जे लाइ तुंहिंजो तोरो ज़बान ॻाल्हाइण जे लाइ तुंहिंजो तोरो हथ पेर लाइ तुंहिंजो तोरो रब तो फरमाए क़ुरान खे पढ़ो हिन क़ुरान में मां तव्हांखे कॾहिं बि न चयो आहे त मुंहिंजो अखियुनि जो थोरो अथव न कननि जो थोरो अथव न ज़बान जो थोरो अथव न पर हिकिड़ो अहिड़ो थोरो कयो तमाम जो यादि तो ॾियारियांव रब उहो तुंहिंजो थोरो कहिड़ो रब तो फरमाए रब तो फरमाए रब तो फरमाए ओ मोहम्मद साहबन भट्टीअ जे दावत अचण वारो रब तो फरमाए मुंहिंजो मोमिन ते थोरो आहे मां पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो ॾाढा त चओ न महबूब ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे महबूब ॾियणु नथा ॻाल्हायो ॾींदो कोई कंहिंखे पंहिंजो महबूब अल्लाह तो फरमाए मां पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो अल्लाह तो फरमाए मां मेहरबान नबी ॾिनो मां वफ़ादार नबी ॾिनो मां हरीस नबी ॾिनो मां सखी नबी ॾिनो मां सोहणो नबी ॾिनो मां असांजो नबी रहमत वा रहमत फरमाए दवा मां अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझ मां रहमत वारो नबी ॾिनो मां असांजो नबी असांजे अबे ते रहमत असांजो नबी असांजे अमर ते रहमत असांजो नबी असांजे भाउ ते रहमत असांजो नबी हाय असांजी भेण ते रहमत भट्टी साहब या मुंहिंजा मोहतरम दोस्तो अज़ीज़ो बुजुर्गो ऐं भाइरो मोहम्मद न्याणी ते रहमत बणिजी आयो अर्ज़ पियो कयां मुंहिंजे साईं जे अचण खां अॻु में माण्हू न्याणियों पूरींदा हा अल्लाह खुदा जी साजो कसम मुझे से फरमान लोगो जे पेट मां पारियां पहिरां न्याणी जमी भलो पेट खैरुल बतन हुजूर फरमा ब न्याणियूं जायस बिन न्याणी जी खिदमत कयई वडियूं थियूं भले घराणे मां शादी करायई पाण फरमायो शख्स मां मोहम्मद करीम सां गॾु हीअं जन्नत में हूंदो अल्लाह हुजूर फरमा जेको पंहिंजे न्याणीअ खे मथे ते रहो तो पाराए सदके जो सवाब वाली वठी नहीं सदके जो सवाब न्याणीअ खे खाराए तो सदके जो सवाब हुजूर फरमाए लोगो माण्हू तव्हांखे पुटनि जे ॼमण जी मुबारक ॾींदा आहिनि मां मोहम्मद न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾेयूं तो वञा अल्लाह मुंहिंजे साईं खे रब 4 न्याणियूं ॾिनियूं नंढे में नंढी न्याणी जन्नत औरतुनि जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा जॾहिं मुंहिंजे साईं ॾे ईंदी मुझो मिठो मोहम्मद सदको वञास सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीहंदा मरहबा मरहबा या बिनती मरहबा भली आया मुझी न्याणी भली आया मुझे जिगर जा टुकड़ा सोहणो नबी अल्लाह जो दादुल नबी उथी बी करे पंहिंजी न्याणीअ खे भाकुर पाए निरड़ ते चुमी ॾेई मोहम्मद मुस्तफा पंहिंजी चादर विछाए ॾींदो हुयुसि फातिमा चवंदी मुंहिंजा बाबा साईं मां तव्हांजी धीउ आहियां मां तव्हांजी न्याणी आहियां बाबा मूंखे तव्हां पंहिंजी नुबूत वारी चादर था विछाए ॾियो हुज़ूर फरमाया अमड़े ओ मुंहिंजी न्याणी मुंहिंजे जिगर जा टुकड़ा मूंखे रब पारत कई आहे त मोहम्मद न्याणियुनि जी पारत ठही मोहम्मद न्याणियुनि जी पारत ठही हुज़ूर फरमाए फातिमा तुंहिंजी अल्लाह मूंखे वॾी पारत कई आहे मूंखे रब बिशारत ॾिनी आहे त तूं जन्नत जे समूरनि औरतुनि जी मुंहिंजी अमड़ तूं सरदार आहे अम्मा तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे फातिमा तूं बिज़ा तूं मिनी हुज़ूर लोगो न्याणियूं न पूरियो न्याणियूं निमाणियूं अथव
पुत्र नेमत अथव न्याणी रहमत अथव ऐं जो उनजो क़दुरु न कंदो त फिरी थी पवंदियूं सहमत मेहमान रहमत आहे मेहमान जंहिंजे घर में अचे न उहा रहमत आहे उनजी ख़िदमत न कंदी त पोइ ज़हमत बणिजी 20 ॾींहं टिकी पवंदी ज़हमत थी उनजी इज़त कर मेहमान 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं मोमिन ते बीमारी अचे सब्र करे रहमत सब्र न कंदो जज़ो फज़ो कंदो त उहा बीमारी हिन जे लाइ ज़हमत थी पवंदी रहमत न ऐं हीअ बरसात जेका वसे थी न इहा बि रहमत आहे न ते शुक्र कंदी त रहमत में बंदि थी वेंदी पिटी ने धाड़ घोड़ा कंदे त पोइ ज़हमत बणिजी वेंदी ॿोॾ बणिजी वेंदी न्याणी बि रहमत अथई न्याणीअ जो क़दुरु कर रहमत आहे जे न्याणीअ जी इज़त न कई न्याणी जो क़दुरु न कई त इहा ज़हमत आहे उनखे पढ़ाए नबी साईं फरमाया न्याणी जो हक़ आहे पढ़ाएसि पालेसि पढ़ाएसि भले घरनि मां यानी इज़त ऐं गैरत वारो घर हरू भरू ज़रूर न आहे त पैसे वारो वॾो हुजे न्याणी उते ॾे इज़त न करे न भली ग़रीब आहे गॾह गाॾे हलण वारो आहे पर ग़रीब मिसकीन आहे इज़त वारो आहे गैरत वारो आहे को आलिम आहे को हाफ़िज़ आहे को नेक आहे पंहिंजी न्याणी उन घराणे में शादी करे निकाह करे ॾे रहमत अथई मोहम्मद सां गॾु जन्नत में हूंदे जागो था आख़िरी जल्दी तो ख़त्म कयां 12 बस पूरो 12 पूरो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे ज़िंदा पूरींदा अल्लाह हिकिड़ो माण्हू आयो मदीने जे मीर खे चई साईं मां वॾो ॾोह कयो आहे केॾो चईसि मुंहिंजो ॾोह वॾो पाण फरमायो ज़मीन वॾी या तुंहिंजो ॾोह वॾो सोना ज़मीन नंढी ॾोह वॾो पाण फरमाई आसमान वॾो या तुंहिंजो ॾोह वॾो सोन आसमान नंढो मुंहिंजो ॾोह वॾो पाण फरमायूं अल्लाह वॾो या तुंहिंजो ॾोह वॾो सोना साईं अल्लाह वॾो आहे ॾोह नंढो सदको वञासि मुंहिंजे साईं फरमायो बयान कर कहिड़ो ॾोह अथई वॾो अल्लाह तुझे नंढे गुनाह के माफ कंदो साईं माफ़ी मिलंदी अलाए न तुझो कलमो पढ़ा मां माफ़ी मिलंदी या न जन्नत मिलंदी या न सदको वञासि मुंहिंजे साईं फरमाए बयानो कर साहबा जी जमात वेठी हुई सोने चेहरे वारो सोना किन मुबारकन वारो सोना चपड़ मुबारकन वारो वेठो हुयो पाण फरमाई बयानो कर हुजूर खे चवण लॻो साईं अबू जहल जो कानून हुयो छोकरा जमन त छॾे ॾियो न्याणियूं जमन त दफ़न कयो हलंदे हलंदे मुंहिंजी घरवारीअ खे पेट थियो मां वञा पियो वापार ते साल खे चम ॻाल्हि ॿुध हीउ ॼमई त बिना पुछण जे पूरे छॾिजांइ पुट ॼमई त छॾिजांइ साईं मोया पोयां मुंहिंजे घरवारीअ खे धीउ ॼमी मुंहिंजी घरवारी वॾी नेक साले हुई उन धीउ खे मूंखां लिकाए पालियो मां मोटी आहियां मूंखे चईं धीउ ॼाई दफ़न कयमि साल गुज़रियो 2 साल गुज़रियो 3 साल गुज़रियो मुंहिंजी न्याणी वॾी थी मुंहिंजे साल मूंसां हक़ीक़त बयान कई मिया ॻाल्हि ॿुध नाराज़ न थिए त पोइ मां अर्ज़ु कयां पाण फरमायूं ॿुधाए पाण फरमाई छा पई चई साईं ज़ाल चयो अल्लाह साल चयो धीउ ॼमी मां पूरी नाहे पाली चओ त घुरायासीं साईं न्याणी अची वई नंढड़ी न्याणी कमकार करे मोटी अचां बाबा बाबा करे सीने ते वेंदी मुंहिंजा थकई लही वेंदख हाय औलाद अखियुनि जो टार कमकार करे जॾहिं मोटी ईंदो आहे त न्याणियूं ॾोटियूं ओटड़ियूं ओटड़ जॾहिं अची करे सीने ते चढ़ंदा अथई त सॼे ॾींहं जा थकई लही वेंदा अथई हुज़ूर खे चयईं साईं मुंहिंजी न्याणी बाबा करे मुंहिंजे सीने ते चढ़ंदी हिकु दफ़े गलीअ में रांदि पई करे अबू जहल ज़ालिम जी नज़र पयोसि छोरी कजी फिलाणे जी
मां के घुराई त चोरी पाली दई आओ मुझा साईं कि असां जो कानून ना के जल्दी कर चोरी पूरे न त मां पाण पूरींदो मांस साईं अबू जल जो हिकु भाउ सारो वॾो ॿिए नंबर में कुदरतन मूंखे बि दिल में नफ़रत अची वई साल के चयो में न्याणीअ खे हारो सिंगारो कराए त मां नाना घुमाए अचांसि मुंहिंजा साईं हारो सिंगारो करे न्याणीअ खे कुले ते खयो में ओडर बि लिकाए खयो में हलंदे हलंदे रस्तो छॾे बयाबान जंगल में वयो में न्याणीअ मथे ते कुले ते जे बाबा भुलियो आहे एॾे झंग थई न्याणीअ सां ॻाल्हायां नथो बयाबान जंगल में पहुची करे मुंहिंजा साईं मां कोडर खाई साईं मुंहिंजो मां खॾ पियो खणा न्याणी निमाणी प्यारे अंदाज में पुछे भई मुंहिंजा बाबा साईं यो छा पियो करे मां न पियो ॿुधायांसि मुंहिंजा साईं कोडर हणंदे हणंदे जॾहिं मूंखे मिठी पई पवे न्याणी मुझे मथे दे मिठी लाए भई कपड़न दा मिठी साफ करे भई प्यार वारी बोली गालाए भई पर मूंखे रहम न पियो अचे मुंहिंजा साईं खॾ कय में उहा न्याणी पाण लथी मिठी खॾ मां कढी ॿार पई उछले कभी रहम न पियो अचे हुन वेचारी खे कहिड़ी ख़बर त का मुंहिंजे लाइ खॾ खई अथई मुंहिंजा साईं मुंहिंजे जिस्म में जॾहिं पगरो पियो अचे न्याणी पंहिंजे पोतीअ साम्हूं जे पगर खे ऊंघे पई त बि रहम न पियो अचे ओ मुंहिंजा साईं जॾहिं खॾ वॾी कंहिं न्याणीअ खे ॿारनि खां वरितो में खॾ में उछलण जी कंहिं त मूंखे चुंबड़ी पई इलाज पई करे रोए पई हाय अपील बि करे रहम जी दरख़्वास्त पई करे चुमियूं पई ॾे ओ मुंहिंजा साईं मूंखे निरण ते चपन ते गिटन ते चुमियूं पई ॾे मुंहिंजा बाबा साईं मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो छो तो दफ़न करी बाबा मां घर न हलंदी मां बाबा मां ख़र्ची न वठंदी मां बाबा मूंखे न बोर बाबा मूंखे न बोर बाबा रहम जी अपील थी कयां ओ मुंहिंजा साईं कंहिंजे बच्चे खे को मार ॾींदो रोड़ी रोड़ी अबे खे तव्हां ॾींदो हिन खे त मां पाण अबो पूरियां पियो मुंहिंजी तव्हां कंहिंखे ॾे चुमियो भाकुर एलज़ रहम जी अपील रहम न आयो शैतान सुवार हो पटे पाण खां छिके खॾ में उछलियो मांस रोए पई मिटी विझण शुरू कयो में रड़ियूं पई करे बाबा रहम रहम न आयो पूरींदो वयुसि मिटी विझंदो वयुसि पूरे करे मुंहिंजा साईं हाणे त रात रात जो निंड में ईंदी आहे साम्हूं बि चवंदी आहे मुंहिंजा बाबा जानी मूंखे छो पूरे वए बाबा साईं मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हो बाबा साईं क़यामत थींदई तूं बि ईंदे मां बि ईंदसि मशर जो मैदान बि हूंदो रब वटि अचणो अथई ओ मुंहिंजा साईं मां खां निंड फिटी वई आहे अल्लाह अल्लाह साबन भटीअ जे दावत अचण वारा उस्ताद फिदा भटी जे दावत अचण वारो सदको वञास मुंहिंजो मिठो मोहम्मद रोए पियो अखियुनि मां नीर हुज़ूर फरमायो यार क़यामत थींदी अल्लाह तो फरमाए इला समा ओ शक्कत व अज़नत लिरब्बिहा व हुक्का आसमान के वेड़ींदा से जमीन के धोरींदा से जमीन लुडंदी यौम तुबद्दलुल अर्ज़ गैरल अर्ज़ ये जमीन तब्दील थींदी अल्लाह इज़ा वक़अतिल वाक़िया लैस लिवक़अतिहा काज़िबा खाफिज़तुर राफ़िअ इज़ा रुज्जतिल अर्ज़ रज्जा
वबुस्सतिल जिबालु बस अल-हक़्क़ मल-हक़्क़ वमा अदराका मल-हक़्क़। रब तो फरमाए वडो वाक़ियो थींदो, आसमान फाटी पवंदो, सितारा किरी पवंदो, सिज बेनूर थी वेंदो। इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमु कदरत व इज़ल जिबालु सुय्यरत व इज़ल इशारु उत्तिलत व इज़ल वुहूशु हुशिरत व इज़ल बिहारु सुज्जिरत व इज़न नुफूसु ज़ुव्विजत व इज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत। अल्लाह फरमाए मुझे दिल पर जरे क़यामत कायम कंदा से सिजो अंधो थींदो, सिज बेनूर थींदो, आसमान फाटी पवंदो, सितारा किरी पवंदा, जबल सरासरा थी उडामी वेंदा, दरिया खत्म थी वेंदो। अल्लाह तो फरमाए ओ मुझे दिल पर ज़मीन तब्दील थींदी फाटंदी। हाय इज़ा सुलसिलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अथक़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। माण्हू चवंदो ज़मीन खे छा थियो पंहिंजा ओभर ॿाहिरि कढंदी। अल्लाह तो फरमाए आए बि अय्यि ज़ंबिन क़ुतिलत। क़यामत थींदी असां उन नियाणियुनि खे उथारे करे पुछंदासीं ओ नियाणियूं निमाणियूं उथो उथो ॿुधायो अव्हां खे कहिड़े केस में ज़िंदा दफ़न कयो वियो हो। अल्लाह सदको वञांसि मदीने जो मीरो रोए पियो, सहाबा रोअनि पियो यार ॻाल्हि ॿुध ज़ुल्म वॾो कयो अथई, गुनाह वॾो कयो अथई। हेॾे मां मुहम्मद अहिड़ो कलमो आंदो, मां मुहम्मद अहिड़ो इस्लाम आंदो आ। अच त मां मुहम्मद कलमो पढ़ायां त अॻियां गुनाह अल्लाह माफ़ करे छॾींदई। हाणे तक ॿियो नबी न ईंदो। हाणे माण्हू नियाणियुनि खे ज़िंदा पूरे था छॾनि, अच्छा बता थी विया, न्याणे जा हक़ खाई विया, पुटनि जा हक़ खाई विया। ही रबीउल अव्वल जो महीनो आ, हिन महीने में सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो नबी जाओ जंहिं अबे अम्मा जो अदब सेखारियो। औसत अबवाबुल जन्ना नबी फरमायो अबो जन्नत जो विचों दर थव। रबियुल अव्वल हलवन खाइण जो महीनो नाहे, लगन लगाइण जो महीनो नाहे। रबियुल अव्वल यो महीनो आ जो ॿुधाए थो हिन में वो साईं सदको वञास जाओ आ जंहिं अबे जो हयाओ सेखारियो। अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। सदको वञास मुझे सही फरमाए अल्लाह अम्मा जे पेरनि जे हेठां जन्नत रखी अथव। रबियुल अव्वल जो महीनो ॿुधाए थो अबे जो अदब कजाए, अम्मड़ जो हयाओ कजाए। हुज़ूर फरमाए जेको पंहिंजे पीउ मां जे चेहरे खे ॾिसे कबूल पयल हज उम्रे जो सवाब अथसि। अल्लाह अल्लाह साहबा चयो या रसूल अल्लाह जेको पीउ मां जे चेहरे खे 100 दफ़ा ॾिसे पाण फरमाए नाम अल्लाह अकबर व अतियब। पुट आओ अल्लाह इन खां वॾो आहे पाक आहे। रबियुल अव्वल जो महीनो आहे त न्याणे जो ख्याल कर, भेण जो ख्याल कर। न्याणे जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिठो जंग फतह थी हिकिड़ी माई पई अचे सहाबा सां गॾु पाण फरमायूं बिलाल जीव के आमना जा लाल असांजी फौज थी अचे। आओ मुंहिंजा फरमाए बिलाल इन्हनि सां औरत गॾु आओ साईं माईअ जो मथो उघाड़ो पियो नज़र अचे। आओ मुंहिंजा साईं बिलाल वट मां मुहम्मद जी चादर वञी माईअ जे मथे ते रख। हज़रत बिलाल चयो घोर वञा कुर्बान वञा मुस्लमान जी न्याणी नाहे काफर जी न्याणी है। हुज़ूर फरमाया बिलाल अल्लाह अल्लाह। हुज़ूर फरमायो ओ
मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी आ मोहम्मद न्याणे जे मथन ता रवालान ना आयो आ मोहम्मद न्याणे जा मथा ढकाइण आयो चो न सुभान अल्लाह मोहब्बत सा चो न सुभान अल्लाह न्याणे जा हक खाइस काफर जे न्याणी जे लाइ नबी से फरमायो वञो वञी मोहम्मद जी चादर मथे ते रखोस रब्बिल अवल में माण्हुनि खे इहो ॿुधायो मीलादुन नबी वो मानू जन्नत में ही न वींदो वो मानू मुसलमान ही नाहे जंहिंजे दिल में मोहम्मद जे ॼमण जी ख़ुशी न हुजे वो मुसलमान नाहे खुदा जो कसम असां खे नबीअ जे ॼमण जी एॾी ख़ुशी आ एॾी ख़ुशी आ एॾी ख़ुशी आ जे मोहम्मद न अचे हां त असां भोलाई बांदर बणिजी वञूं हां मोहम्मद आयो जंहिं खुदा जो कसम हुज़ूर जे अचण सां अल्लाह असांजा बेड़ा पार कर ॿुधायो माण्हुनि खे अॼु दौर मोटी आयो आहे पुराणे ज़माने वारो असांजे लाड़काणे में अचो ॾिसो हिक ॾींहं में पीउ पुट गॾु कतल हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो खून नौजवान छोकिरो मुस्लिम जी सावल मोटरसाइकिल ते मोटरसाइकिल वधे वधे लख जी 125 था 2 लख जी इंसान जी कीमत करोड़नि जी आहे तो उनखे मोटरसाइकिल जे करे यही गोली हणी उनजी जिंदगी खसी वञे तो हिकिड़ो हक़ आहे जो इंसान जो ज़िंदगियूं खसींदो त मारींदो न्याणे जो हया नाहे रोज़ वाक़िया लॼा लुट जा पिया अचनि माण्हू दरंदा थी विया आहिनि ज़ालिम न्याणीअ जी इज़त नाहे करे केड़ी आ सोशल मीडिया दौरान ता ॾिसो था अॼु फिलाने मामे पंहिंजे भाणीजे सां मोकारो कयो ॿुधी मर इन्हनि खे केरु सम्झाईंदो असां ट्रप ॾियूं कुल ॾियूं हलवा खाऊं मुला पंहिंजा पेट भरियूं हुते मामो तो पंहिंजी भाणीजे सां मोकारो करे हुते माण्हू नौजवान खे मारनि वञनि था त पीउ ऐं पुट खे मोटरसाइकिल ते खसनि था नथा वञनि त ॿई पीउ पुट खे मारियूं था वञनि वञे त कंदकोट जे इलाइक़े में कश्मीर में था वञनि अछी ॾाढ़ी वारनि सां बेहयायूं बुरायूं खणी वञनि छा पाकिस्तान जो मतलब ला इलाहा इल्लल्लाह त ही असांखे अहिड़ो खितो हिकिड़ो ॾियो जंहिंमें मोहम्मद रसूल जो कानून ज़ाहिर कयूं इते ॾींहों ॾींहों गरीब गरीब थींदो थो वञे अमीर अमीर थींदो थो वञे कंहिंजा कपिड़ा मेरा हूंदा उनजी इज़त ई नाहे कंहिंखे साइकिल ते थो अचे त उनखे को लिफ्ट ई नथो ॾे कंहिंजा पेर उघाड़ा हूंदा उनखे हालत इहा थी वई आहे जो पीउ जी ख़ैरात थो करे त पीउ जी ख़ैरात ते MP ऐं MA था अचनि उहे था ख़ैरात पीउ जी कनि मां पुछां थो इनजे पीउ खे पधर लॻंदा या सवाबु मिलंदो शादियूं त तव्हां वॾेरा खाई वियो अकीका तव्हां खाई वियो तोहर जा भत तव्हां खाई वियो रही कोई ख़ैरात पीउ जे नाले ते करे पोइ त अबे खे सवाबु मिले ग़रीब आहे त धिका हलड़े परे ॿार आहे त हलड़े परे 18 सालो ऐं हलड़े परे वॾेरो आयो त अचो मुंहिंजे सम्झ में मां मुफ़्ती न आहियां पर मुंहिंजे सम्झ में मुंहिंजी दिलि ईअं चवंदी आहे त इन खे वॾेरे खे ख़ैरात खणण जो कोई हक़ ई कोन्हे वॾेरो ख़ैरात जो थो खाए ख़ैरात मिस्कीन यतीमन ग़रीबन ये ॻाल्हियूं कहिड़ो सम्झाई मीलादुन नबी मल्हायो जीअं मोहम्मद साहब नई फिदा हुसैन भट्टीअ मल्हायो आ ये मल्हायो ही मीलाद न आहे त ॿियो छा ही मोहम्मद जे ॼमण जी ख़ुशी न आहे त ॿियो छा ही इए मल्हाए हीअं वेगारे करे हिननि खे ॿुधाए त मोहम्मद न्याणे जो अदब सेखारियो न्याणे जे मथां शफ़क़त सेखारी अदा अबे अम्मा जो अदब सेखारियो अचन हाय मुझे साईं के जो सोहणा हेॾा माई कुराड़ी थी अचे ताइब जे पासे खां बचड़ो न डोची के नवे हार जो सदको वञास मुंहिंजो साईं अल्लाह अल्लाह डाचे जे बरसां बि करे माई कुराड़ीअ खे भाकुर पाए कंध ते खणी हेठि
खिलाए आया चादर बिछाए नो पानी पाना था प्यारे ने खार को प्या खाराए ने कचरी कयो अब मां साईं वञा थी तुझो दीदार कनाई हुयसि हुजूर फरमाए मल तरसिया मां मोहम्मद खिदमत कया न मुझा सोण मां तोखे ॾिठो तुझी सिक लगी अल्लाह अल्लाह साईं सदको वञास है शफीक नबी वफादार नबी रहमत वारा नबी घोर वञा कुर्बान वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तुझे रोज़े जे मथां रब जूं करोड़ा रहमतूं हुजनि इन भटने के इन इलाइके वारनि खे मां तुझी कहिड़ी रहमत ॿुधाया तुझो कहिड़ो अखलाक ॿुधाया तुझी सीरत ॿुधाया तुझी सूरत ॿुधाया साईं तुझी सीरत भी सोहणी साईं तुझी सूरत भी सोहणी साईं तुझो जमाल भी आल तुझो कमाल भी आल साईं तुझी सूरत में जमाल मिठा मोहम्मद तुझी सीरत में कमाल ही कमाल सोना तू रहमत में आल सोना तू अखलाक में आल सोना तू इल्म में आल हुस्न में आल जमाल में आल कमाल में आल अल्लाह अल्लाह गड्डो खल भाकुर भाई उन कुरानी दे लाची दे में हारियो गड्ड प्या हलन हेले गड्ड प्या हलन लाची असा कुरानी चयो सोना बस इते भी हो बस मां तव्हांजी ज़ियारत कनाई हुयसि आए कुरानी मोकले वई फटी साहब सदको वञास मुझो साईं हिन अखियुनि सां पियो ॾिसे जिन अखियुनि जो बयान कुरान में आ त मा ज़ागल बसर व मा तग़ो वला तादुइना का अनहुम कुरानी नजर खां गायब थी वई पोइ मोटी आया नीर पिया बन अल्लाह 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 ॿुधो गदा हुसैन भट्टीअ जे जलसे ते अचण वारा सहाबा था चवनि या रसूल अल्लाह के रही कुरानी अवां के रोवारे वई हुजूर तव ना साईं हुजूर फरमान लोगो या उवा कुरानी जंहिं तहां जे रसूल मोहम्मद करीम खे खीर प्यारो हो जंहिंजो नालो अम्मा हलीमा अथव ॾाढा सुभान अल्लाह अईं ॾाढा सदको वञे रब तो एड़ो मोहम्मद ॾिनो जे अम्मा जो अदब सेखारियो अरे जेका खीर थी प्यारे मिठो मोहम्मद उन जी एॾी इज़त करे ऐं जेका 10 महीना पेट में सांधई गूह तुंहिंजा धोए मुट तुंहिंजा धोए पंहिंजे वात मां कढी खाराई नबी से फरमाए साहबी जो या रसूल अल्लाह अम्मा के कुल्हे ते खणी करे हज उमरो कराए 7 चकर काबे जा थोरा लहिया याद रख खबरदार एक मां जी एक रात जो भी पुट थोरो न लाथो मां चाहतो न नौजवान के ये वाकया केर बुधाए त हलवे खाइण में नाराज न थी जो अल्लाह जो नालो तो मां माज़र सां बाहूं तो बधाऊं इन्हनि खे विहारे समझायो रोडन के बंद करण खां बहितर आहे त हिन पिंडाल ते वेहो मलायो 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 मीलाद कंहिं न झलियो आहे नबी जे ॼमण जी खुशी मलायो पर शरीयत जे दायरे में रोड बंद क्यों को बीमार आ को मरीज आ को लाश आ चिमकड़ियों चिलकड़ियों मथा उघाड़ा न आसान अची थी वञे त तुझो जुलूस हले पियो मोहम्मद इन नबी साईं इन दुनिया में आयो त सजदो रब जो कयो रब जी नमाज पढ़ो मुंहिंजूं अखियूं टारियो कुर्रत आईनी फी सलात मदीने जे मीर फरमाए तहां नमाज पढ़ंदो मां मोहम्मद ठरी पो अचो विहारियो मुल्क में सुलमा ऊंधया वो ज़मानो मोटी आयो आहे अॼु ग़रीब जी इज़त कान्हे अॼु अमीर जी इज़त आहे हुजूर फरमाए काश मां मोहम्मद मुस्तफा नमाज पढ़ा हां ऐं नमाज में मुंहिंजी अम्मा मूंखे सॾु करे ओ मुंहिंजा पुट मोहम्मद हुजूर फरमाए नमाज भञी बि चवसां जी मुंहिंजी मिठड़ी जीजल अमड़े मां थी सरे ओ पुट जे चाहे मरे नथी दाइन मां के कुत्ती तो चई पी के तो खंखी खंगी सॼो घर मुंहिंजो खंघारा कयो अथई जन्नत मिलंदई न हुजूर फरमाया पी मां जो ना फरमान जन्नत में न वेंदो ये माण्हुनि खे ॿुधाए त इन महीने में वो साईं जायो जंहिं अबे अम्मा जो अदब सेखारियो भेण ते शफ़क़त कर
जंग फतह थी आहे हिकिड़ी माई आहे जंहिंखे हथ कड़ियूं पिया हणनि सहाबिन जो माईअ चयो सहाबियूं मांखे हथ कड़ियूं न हणो मां तव्हांजे रसूल मुहम्मद करीम जी भेण आहियां साहब ने चयो हुजूर के त मां कान घी या मैं भेण कान घी ये केर आका साईं ले आया ओ साईं हिकिड़ी माई आ चवे थी मां मोहम्मद जी भेण सदको वञा चादर मुबारक किरी पई आय पाण फरमाया थी कीअं थी चई मां मोहम्मद जी भेण साईं मुंहिंजा मांखे नथा सुञाणो साईं मुंहिंजो असांजे इलाइक़े में डुकर पियो हो 299 दायूं मोटी वयूं अमर जे बुखे में तव्हां अची वियो असांजे घर में आयो साईं जण चोॾीअ जो चंड लही आयो रहमत जो मींहुं वसी पियो असां जूं बीमारियूं दूर थी वयूं बकरियूं ख़ुशि थी वयूं अम्मा तव्हांखे पालींदी तव्हां वॾड़ा थियो हिकु दफ़े मां तव्हांखे कुल हंधे खणी करे बकरियूं चार जला निकितो में मुंहिंजा साईं अॻ में बकरियूं अॻियां हलंदियूं उन ॾींहुं अॻियां न पियूं हलनि पोयां अल्लाह मुंहिंजा साईं जिथे असां बकरियूं चारींदी हुयसि उहे बकरियूं चरनि न पयूं आए साम्हूं तो मोहम्मद जे वज़ुहा वारे चेहरे खे बि ॾिसनि तुंहिंजो चेहरो बि त चेहरो अल्लाह सोना साईं मां तव्हांखे लोली बि ॾियां जीअं मां पंहिंजे बच्चे खे लोली ॾींदी आहे सूर फरमाए ॿुधाए माई दी चए साईं मां बि चवां मोहम्मद या रब्बना अबकी लना मोहम्मद अल्लाह मुझे मोहम्मद के जिक्र के बुलंद कर अल्लाह मुझे मोहम्मद के शान के बुलंद कर ओ मुझा साईं मुझो नालो शैमा थई मां अम्मा हलीमा जी धी आया कुर्बान लोगो ओ साबियो हथ कड़ी छोड़ियो से वाके मां मोहम्मद जी भेणा इन घर जा मोहम्मद जे मथा वडा थोरा जेका रिज़ाई भेणी मोहम्मद उन जी इज्जत तू सकी भेण का रिश्ता कढी वेंदो यो माण्हू खे केर समझाईंदो अम्मा हलीमा नबी साईं खे खणी वई अम्मा आमना भी चवे हलीमा बीबी मुझे पुट जे खीर जी पार थई हाओ अम्मा अम्मा फरमाए थी मां खणी सॼे पासे वारो खीर प्यारियो हेॾो पूरो थियो वरी फेरो हेॾो ॾिनोमांसि त मिठे मोहम्मद कंद सां हीअं कई आवाज़ आयो हलीमा असांजो नबी ॼमंदे ॼाम आहे पंहिंजो हिसो पीतो अथई इहो पंहिंजे भाउ अब्दुल्लाह जो हिसो बचायो असां फुट ते विड़ियाऊं अड़े अबो हाणे जो ॾाढो त भाषाई विड़ियो केरु सम्झाए हल वञई भतन खाने असां मुला पूरा हूंदासीं जिम्मेवारी असांजी आहे आलमन जी आहे त मोहम्मद जी सीरत अखलाक वॾे जी इज़त आहे वॾे जो अदब आहे अची ॾाढी सां छोरो चुमड़े में चाहे अदब आहे उलमा जो अरे काफर पियो मस्जिद में पेशाब करे वो चरिया छा थो करे पाण फरमायूं उसबुत यो पेशाब करे बस कयई सदको वञास वो जैसे फरमाए इरज इलैया ॾकंदो पियो पाण फरमायूं नरो नरो ड्रिजुना मां मोहम्मद आदिल आहियां ज़ालिम न आहियां मां गरीब अमर जो पुट आहियां हेॾे हुजूर फरमायो मुंहिंजा पुट हीअ जाइ मस्जिद इबादत जी इते पेशाब न कबो इते उघड़ न ॾेखार बि आहे ॿिए खे उघड़ न ॾिसजे न ॿिए खे ॾेखारजे साईं फरमायो फरमाईंदा अन्नाज़िरु वल मंज़ूरु किलाहुमा मलऊनान वफ़ी रिवायतिन अन्नाज़िरु वल मंज़ूरु किलाहुमा फिन्नार वटई सब मुझे से फरमा ॿिए जी उघड़ ॾिसंदड़ या ॿिए खे ॾेखारींदड़ ॿई लानती ॿई जहन्नम में पुट पेशाब लिखी कबो आहे पाण फरमायूं बिलाल जीव कया आमना जलाल बिलाल वटि चाबी खोल बैतुल माल हिकु वॻो ऐं ॾे सिरूं माल एतिरा पैसा ॾेसि जो हेठी वञे
खुशहाल बिलाल हिनखे ॾाची भी कायले जो गोद चढ़ी वञे फिलहाल अल्लाह अल्लाह वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी सही तू अखलाक में आल तू सही रहमत में आल तू सही शफकत में आल तू इल्म में आल अखलाक में आल हुस्न में आल जमाल में आल साईं तुझो मक्को आल तुझो मदीनो आल तुझो अबू बकर आल तुझो उमर आल तुझो उस्मान आल तुझो अली आल तुझो हसन आल तुझो हुसैन आल तुझी फातिमा बीबी न्याणी आल तुझी आशा बीबी आल खदीजा आल तुझो बीबी आल मोहम्मद सदको वञाए तू पाण आल रब तो फरमाए वरफअना 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 लक ज़िक्रक ओ मुझा मोहम्मद करीम मां तुझो ज़िक्र बुलंद कयो जिते मुझी यादगिरी उते तुझी यादगिरी जिते मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र आसमान में मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र ज़मीन में मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र जबरन में मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र मुझा दिलबर ओ मुझा हबीब पानी में मुझो ज़िक्र उते तुझो ज़िक्र पंहिंजे कलमे नाले सां गॾु तुझो नालो मिलायम कलमे में अज़ा में तकबीर में निकाह जे खुतबे में अतहियत में अल्लाह अल्लाह उलमाए हक उलमा तो बनो की दो जाते खुदा जी खुदाइया उते मिठे मोहम्मद जी मुस्तफाइया नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा विलादत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर हुजूर जो जमना अल्लाह ये माण्हुनि खे ॿुधायो त नबी जो एॾो अखलाक साईं सम्झायो हीअं उथो हीअं वेहो मानी हीअं खाओ पाणी हीअं पियो जीअं असांजो साबन फरमायो त मौलाना फरमाए त पाणी सॼे हथ सां वठी पियो साईं फरमाए पीअण खां अॻु में ॾिसो बिही न पियो साबन चयो त या साइंस आहे साइंस हाणे निकिती आहे मोहम्मद जे दौर में साइंस कोन ही पर साइंस तहकीक कई आहे इहा अॼु जेका साइंस ॻाल्हि थी करे 1400 साल अॻु में सदको वञासि मिठे मोहम्मद फरमायो त बिही पाणी पीअण जो नुक़सानु वॾो आहे अॼु साइंस तहकीक कई आहे त बिही पाणी पीअण सां गुर्दनि जी बीमारी थी थिए त्री थी वधी वञे बीहे पानी पीअण सां ऐं नबी से फरमाया अबू बकर जेको बीही पानी पिए नुक़सान जी ख़बर हुजे त वात में आंगुर विझी कढी छॾे जो लोग साडा 1400 साल अॻु में पानी चयो त बीही वेही पियो अॼु तहकीक करे अॼु साइंस ईअं थो चए अॼु जेका वॾी हिन जी टेक्नोलॉजी आहे ईअं था चवनि त बीही पानी पियण नुक़सान आहे तंहिंजी माना मिठो मोहम्मद सचो आहे न सचो आहे न नबी वेही मानी खान जो हुकुम कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो हिन रब्बे लेवल में उहो मोहम्मद जाओ जंहिं पाड़े जो अदब सेखारियो पाड़ो अहसिन जार का तको मुस्लिम आहे पाड़े सां सुठो चले तूं मुस्लमान भाॼी कर त रस खणी कर त पाड़े खे बि ॾे पाण फरमाया जंहिंजो का पाड़ो नाराज़ आहे हुनजो हज ई न आहे पाड़े जो अदब कयो भली पाड़ो टन क़िस्मनि वारो तो भट्टी साहब हो हिकिड़ो उहो पाड़े वारो आहे जेको तुंहिंजे पाड़े में बि आहे भट्टी बि आहे ऐं मुस्लमान बि आहे पहिरियों हक़ हुनजो अथई हर मुमकिन ख़िदमत कर बीमार आहे पुछण वञ ज़रूरतमंद आहे त ज़रूरत पूरी करेसि बीमार त राह जो जेकॾहिं अस्पताल पहुचण सां गॾु वञ फौत थिए त गॾु जनाज़े में वञ तॾहिं ते वेह ख़िदमत कर ॿिए नंबर में पाड़े वारो उहो आहे जेको तुंहिंजो माइट नाहे पर पाड़े में अथई मुस्लमान आहे ॿिए नंबर में हक़ हुनजो ऐं टे नंबर में ॿुधो टे नंबर में उहो पाड़े वारो आहे वरी मुस्लमान बि नाहे तुंहिंजी क़ौम जो बि नाहे वेठो तुंहिंजे पाड़े में आहे पर मुस्लमान नाहे काफ़र आहे नबी से फरमाया मां मोहम्मद न काफ़र जी बि तोखे पार त कई थो असांजो नबी असांजे ॿुधायो तंहिंजे करे जमीयत उलमा इस्लाम असांजी जेका आलिमनि जी जमात आहे जंहिंजो क़ाइद मौलाना फज़लुर रहमान सिंध जो क़ाइद अल्लामा राशिद महमूद बहादुर असांजो प्रोग्राम आहे जमात जो तो अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत हर ज़ालिम सां बग़ावत हो ज़ालिम मुंहिंजी जमात जो हुजे त बि बग़ावत हर मज़लूम जी हिमायत हर मज़लूम ज़ालिम मुंहिंजो आहे त बि बग़ावत आहे ॿियो आहे बि बग़ावत मज़लूम मुंहिंजो आहे बि हिमायत काफ़र आहे मज़लूम त हिमायत
बागड़िया मजलूमा तभी हिमायत, हिंदू आ मजलूमा तभी जमीयत उनकी हिमायत। बिला तफरीक पूरी इंसान ज़ात जी खिदमत, यो असांजो प्रोग्राम आहे ऐं असांजो उसूल आहे ब, हिकु ख़ुदा परस्ती, ॿियो इंसान दोस्ती। उन जमायत सां मुंहिंजो ताल्लुक जो ही बदअमनी ज़ुल्म। हाणे आया बोड आई नाहे, चवंदा पाणीअ खां अॻे कपिड़ा लाहियूं बीठा आहिनि। हाणे चई छॾंदा त लाड़काणो बि ॿुॾंदो, जेकाबाद बि ॿुॾंदी, दादो बि ॿुॾंदो, शिकारपुर बि ॿुॾंदी, सभु माना अॻे इहे प्लान करे छॾिया न त एॾो कटो हणूंसि। अॼु चवंदा त बाबा वारो कयो, लॾ पढ़णु शुरू कयो। अरे तव्हांजी एॾी टेक्नोलॉजी आहे, खाओ था अरबे खरबे रुपया तव्हां बंदनि जे लाइ रखिया आहिनि, थोरा बंद वॾा कयो, को मज़बूत कयो, को जाथो भञो था त उतां को मुल्क शहर बचायो, को कंहिं इलाइक़े मां रस्तो पुराणे ज़माने खां ठहियल आहे ओॾो आराम सां वञी मंशूर में पहुचे न। मारणा हन माण्हू, बिजली ख़तम, बिजली आहे कोन, 12 महीने ईंदी आहे। ॾींहं में असांजे मां लाड़काने नज़र माले में वेठो आहियां, नज़र माले में ॾींहं राति में 2 कलाक ईंदी आहे। तव्हां वटि ॿारहं में चङी ईंदी आहे। नालियूं फटनि थियूं, रस्ता ॿुॾा पिया आहिनि। लाड़काणो बेनज़ीर जो शहर आहे, लाड़काणो बेनज़ीर जो शहर आहे। त रोड ॾिसो, VIP रोड जेको आहे लाड़काणे जो न, उते बि हेॾो छल न मींहुं वसे, गंदो नाले ॿाहिरि नथो वञे, ॿाहिरि नथो वञे, अंदरि मोटी थो अचे, चए थो ॿाहिरि पीपीअ वारा वेठा अंदरि धाड़े माण्हू कयूं था वञनि, अगवाह कयूं था वञनि। अॼु मां तव्हांखे प्रोग्राम ॾिना त मुंहिंजे क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद 3 दफ़ा दावत ॾिनी। सिंध अमन जरगो सरदार घुरायईं, जेके न ईंदा उहे धाड़े न चोर सां गॾु हन। कुझु आया कुझु न आया, वरी मदीने मां दावत मोकिली, अचो वेहो ॻाल्हियूं कयो, हलो। कबाली झेड़ा लगा पिया आहिनि, माण्हुनि जो अमन तबाह हुआ, राह जो निंड न आहे। बेली कसम त अलाह जो हारी आओ। हे जलसे ते माण्हू थोरा छो आया आहिनि, चवंदा साईं राति जो अमन न आहे, वञूं पोयूं घर ख़ाली आहे, इन जे करे नथा अचनि। अॻिते माण्हू जलसनि में ईंदा हा। अदा साहब न, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, एतिरा माण्हू जलसनि ते ईंदा हा जो जाइ मापण जी न हूंदी ही। ॾींहं जो जलसो थिए थो, तव्हां अचो, साईं अब्दुल अलीम गांगुरो साहब पंहिंजे जेको आहे सो गांगरनि में जलसो कराईंदो आहे। अचो ॾींहं जो जलसा थींदा आहिनि, ॾिसो। 9 मुहर्रम ते जलसो थींदो आहे, अचो ॾिसो। हाणे जलसो थींदो चांगनि में 6 तारीख़ ते 12 अची ॾिसो। माण्हू ॾींहं जो रात जो वीचारा लहराइनि था। अमुन न आहे, इन अमुन जरगे जे लाइ कश्मीर खां वठी करे अमन मार्च कराची ताईं हर ज़िले जा माण्हू गॾु थींदा। तव्हांजे ज़िले मां बि हितां क्रॉस थींदो 15 तारीख़ हितां हा पंहिंजे इलाइक़नि में उन अमन मार्च वारे जो इस्तक़बाल बि कजो। वरी गॾु हली हुनजो बयान मशवरे में ॿुधी वरी मोटी अचो, वरी अॻिते वेंदो। 18 तारीख़ ते को बि कारकुन घर न वेहे, कराची में अची वज़ीर आला हाउस जो वज़ीर सही मुराद अली शाह रहमतुल्लाह अलैह खां पुछो न, चवंदो बा अमुन सही अमुन त पाण अचो फौज छो थी अचे। अॻियां बि पोयां बि हज़रत उमर रात जो अकेलो निकिरंदो, अकेलो, न फौज न प्रोटोकॉल न सिपाही, अकेलो। ऐं चवंदो हो उमर जे दौरे हुकूमत में जे कुतो मिस्र जे नील दरिया जे किनारे ते मरी वियो न, क़यामत जे ॾियारे अल्लाह उमर खां पुछो, माण्हू मरी विया, जहिड़ा जहिड़ा इंसान मया त मोटिया ई न, खजी विया, काॾे विया, नंढड़ा मासूम बच्चा पिया खजनि। मां खां पंहिंजो बच्चो जुदा कयो थो वञे। रब्बिल अव्वल जे महीने में माण्हुनि खे इंसानियत सेखारियो। मां सम्झां थो ॼणो उहो पुराणो दौर मोटी आयो जेके नबी साईं खां अॻ में हुया। अरे तव्हां मोहम्मद जो कलमो पढ़ियो आहे, ज़िंदगी जा ॾींहं थोरा अथव, मौत ईंदो, लोहनि कोटनि में बंदि हूंदासीं त बि मौत ईंदो। अॼु वाइदो कयो त उलमा जो साथ ॾींदासीं, अॼु वाइदो कयो त मदीने जे मीर जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं, अॼु वाइदो कयो त घर में क़ुरान जो माहौल, सभु मोड़ जा साथी अथव, हे क़ुरान तोड़ साथी आहे, हिते गॾु, क़ब्र में गॾु, मशर में गॾु, जन्नत में गॾु, 2 शयूं अथव। हुन सां मुहबत कयो, न जुदा थियनि न बेवफ़ा। माण्हू कंहिं सां मुहबत कंदो आहे, भउ हूंदो आहे, जुदा त न थींदासीं।
पर जॾहिं बचन ॿार सां मोहबत कंदो आहे मरंदो आहे ज़ाल छॾींदो जुदा थियो बच्चा छॾींदो जुदा थियो माल छॾे जुदा थियो ॿियो भउ ई हूंदो आहे त बेवफा त न थींदा जॾहिं मरंदो आहे न त ज़ाल घर खां टन कढींदी पुट क़बर ताईं हलंदा माल मोटंदो 3 ॾींहं रोअंदा उन खां बाद ॼाओ ई कोन हो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे 2 शयूं अथव जेके न जुदा न बेवफा हिकु क़ुरान जुदा न थींदो आहे ॿियो मिठो मोहम्मद बेवफा न थींदो आहे इन सां मोहबत कयो दुनिया आख़िरत चङी थींदी मां दुआ थो कयां अल्लाह ताला उस्ताद फिदा उस्ताद ख़दा अदा साहबन जी माल में रिज़्क़ में बरकत फरमाए ऐं शहीद जीअं ख़ान जे दरजात खे बुलंद फरमाए अल्लाह ताला खे जन्नत में आला मक़ाम नसीब फरमाए हिकु दफ़ो अलहम्द 3 दफ़ा कुल बि पढ़ो त जीअं ख़ान ऐं ॿियनि मरहूमनि जे रूह खे बख़्शऊं दुआ हज़रत साईं उस्ताद उलमा साईं अब्दुल अलीम गांगुर साहब दामत बरकात मुलालिया घुराईंदा पर मूं सां गॾु हिकिड़ो नात ख़ान आहे